इस्लामी तरीके मुताबिक 1000 रुपये की जायज मुनाफो घणो वठिजे कारोबार जे लिहाज सां 1000 ते 1 रुपयो बि वठी त हराम आहे पैसे ते पैसो वठण व्याज आहे तो शरई मसलो तो हूंदो इन खे जायज मुनाफो कहिड़ो चइजे इस्लामी तरीके मुताबिक जेकॾहिं कारोबार जा ॿिया तरीक़ा दुनिया में कई कारोबार पैसे ते पैसो जिन्स ते जिन्स कणक ते कणक लूण ते लूण खंड ते खंड हदीस शरीफ जो भी इहो मतिलबु आहे जिन्स ते जिन्स वधाए वठण 1 रुपयो बि जेकॾहिं वधीक वठे त हराम बाक़ी हाणे ॿुधो हिन दौर में मुख़्तलिफ़ कारोबार रखनि था जीअं मिसाल तौर मोटरसाइकिलनि जो कारोबार आहे हाणे माण्हू छा कंदा आहिनि जेकॾहिं मोटरसाइकिल आहे 30,000 जी पोइ पाण में जेको वठंदो जेको ॾींदो तय कंदा बाबा हाणे मोटरसाइकिल मूं वारी 30,000 जी आहे हाणे पाण ॿई इत्तेफ़ाक़ था कयूं त या 6 महीननि खां पोइ 5 खां पोइ तो मूंखे 20,000 या 10,000 मुनासिब को रेट रखे मथी ॾिजां 5-6 महीननि खां पोइ त पोइ शरीयत में इहो जाइज़ आहे ॿुधो छो त जिन्स ते जिन्स न आहे मोटरसाइकिल ॿी शइ आहे पैसो ॿी शइ आहे ॿुधो पर इन में ईअं न हुजे त सुभाणे भाॼी 6 महीननि खां पोइ तो मूंखे 20,000 न ॾिना त वरी मां 30 वठंदो साईं 40 वठंदो साईं 50 वठंदो साईं त पियो हराम आहे या बेफासिद आहे ईअं न करणु खपे बाक़ी पैसे ते पैसो वठण व्याज आहे नबी करीम फरमायो त व्याज जा 70 क़िस्म जा गुनाह आहिनि 70 क़िस्म जा घटि में घटि एतिरो गुनाह आहे ॼण पंहिंजे जीजल मां सां काबतुल्लाह में जमा करे खुदा पनाह ॾे अलाह रोज़ी ॾींदो अलाह खज़ाना ॾींदो कारोबार मूं तव्हांखे मिसाल ॾिनो इहो कारोबार जे इन तरीक़े सां कजे सम्झिजो वरी रिकार्ड वठी ॿुधिजो त जाइज़ आहे छो त जिन्स ते जिन्स वधाइण हराम आहे पर जेकॾहिं इहे जेके आम कारोबार हलनि पिया इन्हनि में बि घणी ज़्यादती घणो ज़ुल्म न कजे अहिड़ो हिसाब किताब रखिजे जंहिंमें अलाह जी मख़लूक़ खे तकलीफ़ न अचे अलाह ताला असांखे सुठनि कारोबारनि जी तौफ़ीक़ अता फरमाए हिननि जी गुज़ारिश आहे या हे कारोबारी माण्हू आहिनि दुकानदार आहिनि चवनि था त असां जेकॾहिं 1000 रुपए जी शइ दुकान ते वठी रखूं था असां ते हाणे उनखे केतिरो उनखे मुनासिब पंहिंजो ख़र्च ॾे माण्हू वञी थो मसल तौर हाणे पंगू भेण में शइ वठी आयो मां 1000 रुपए में तव्हांखे मिली हिकिड़ो हूंदो आहे शइ जो ख़रीद थियणु ॿियो वरी हूंदो आहे मूंखे तले पई जो मतिलबु इहो आहे त मां वरी कराचीअ मां शइ वठी आयुसि मूंखे त उते 800 में मिली पर हाणे हिते इहा शइ मूंखे पले पई आहे ख़र्च आहे रोड जो रस्ते जो मां हाणे 1000 में खपाईंदुसि त मुनासिब रेट रखे जेको हुन में बचत थिए सुठो रेट लॻे त इहो जाइज़ आहे बाक़ी इहो मतिलबु मां हीउ जेको सुवाल में लिखियलु आहे पैसे ते पैसो सो पैसे ते पैसो न बाक़ी शइ आहे जीअं ॾिसो मिसाल तौर मां बोतल वठी आयुसि हाणे इहा बोतल मूंखे मिली 30 रुपए में हाणे मां जे फंगू भेण में 35 रुपए में खपायां 34 रुपए में खपायां पोइ मां चवंदुसि बाबा हीअ मूंखे बोतल 35 में पले पई आहे छो त आहे 30 जी पर मां वियोसि ख़र्च करे मां वठी आयो आहियां त मुंहिंजो बि कुझु हक़ आहे इहो शरीयत में जाइज़ आहे चओ इहो शरीयत में जाइज़ आहे इहो हलाल आहे कारोबार हिनखे ई चइबो आहे इनखे अरबी में चइबो आहे मुराबहत माना जेका शइ जेतिरी बि वठे थोरो मथे नफ़ो रखे पर मुनासिब हुजे जंहिंसां ख़ुदा जी ख़ल्क़ खे तकलीफ़ न अचे पूरे हिसाब किताब सां जेतिरो पले पे सम्झे थो त मूंखे फ़ाइदे में आहे त इहो रखणु जाइज़ आहे ॿियो को सुवाल अथई ॿियो ही सुवाल आहे घणो माण्हू चवंदो आहे असां दुकान ते वेठा आहियूं ख़ैरात माण्हू फ़क़ीर वठी था वठण था अचनि हिकिड़ा त वीचारा जीअं ॾिसो हिन दौर में घणनि जे वीचारनि जा घर ॿुॾी विया मिसकीन आहिनि मोहताज आहिनि त पोइ उन्हनि खे माण्हू सम्झे त मोहताज त जी ग़रीब आहे मिसकीन आहे 20 रुपया ॾिनासीं 30 रुपया ॾिनासीं पर हाणे त घणनि में इहो कारोबार थी वियो त ई नेट ते ॾिसो मटा बि कोन्हे के पुलिस बि अचे थो चुपियो था रहनि चाक चङा भला लॻा पिया आहिनि ऐं घणा त वरी अहिड़ा ठग जो ख़ल्क़ खां पिनी वरी शाम जो काटन कपिड़ा पायो गाॾियुनि में चिड़ियो पिया घुमनि अहिड़नि खे ॼण हराम आहे न ॾियो बुज़ुर्ग छॾी था हलनि पर ॾिसो था त केरु मिसकीन ग़रीब आहे फ़क़ीर आहे उन मिसकीन जी मदद कयो ख़ुदा तव्हांखे बरकतूं ॾींदो ख़ुदा तव्हांजे खज़ाननि में बरकतूं अता फरमाईंदो अलाह ताला तव्हांखे शरीयत मुतहरा ते अमल करण जी तौफ़ीक़ करे बाक़ी जंहिंखे बि को कारोबार जो मसइलो सम्झ में न अचे पुछणु चाहे त पोइ भली फोन ते राब्तो करे पुछे इंशाअल्लाह ताला उनखे शरीयत मुताबिक़ क़ुरान हदीस जी
रोशनी भी सही जवाब ॾिनो। अल्लाह ताला तव्हां सां सभिनि खे नबी जी मोहबत नसीब करे, संगू पिण जी जमात खे आबाद करे। वाख़िर दावाना